नाज़रीन और हाज़रीन, बीठा आहियूं सिंधू दरिया जी क़दीमी ऐं तारीख़ी बैराज जंहिंखे सखर बैराज सॾियो वेंदो आहे। हीअ उहा बैराज आहे जितां 2010 जी 10 लख क्यूसेक पाणी हिते गुज़री चुको और हिन अॻिते 5.5 लख क्यूसेक पाणी सरकारी अंक रखण मुताबिक़ ॿुधायो थो वञे उहो क्रॉस थी रहियो आहे। दुआ कयो त कंहिं वॾी ॿोलीअ जे ख़तरे खां असां बचूं, छो जो अञा मथां ॿिया वकरा बचनि पिया जेको सरकारी हिकिड़ी तवक मुताबिक़ 7.5 खां 8 लख क्यूसेक ॿुधाए पियो वञे पाणी। अहिड़े हिन मुश्किल घड़ीअ में मुंहिंजा बालिक पासे समाज जी सिंध जे माण्हुनि जे रहम में करम फरमाए उनखे पंहिंजी पनाह लहरनि मंझि लुधंदी वई, लहरनि मंझि लुधंदी वई, हिकु ससी ॿियो उन जा सूर, इहे ॿई पूर मुंहुं निमाणी नसीब थिया। हीअ वकरा तव्हां ॾिसो पिया केॾो तेज़ी सां गुज़रनि पिया। गॾोगॾु तव्हां पुल जी जेका ज़बून हालत आहे उहा बि ॾिसी सघो पिया। हिकिड़ी झूनी ऐं पुराणी पुल आहे पाकिस्तान जी तारीख़ जी सभ खां पुराणी। 1933 ईस्वी में हीअ सखर बैराज जी पुल ठही मंज़ूर थी, जंहिंखां बाद तक़रीबन हाणे हिन अॻिते 90 साल हिन बैराज खे मुकमल थियण वारा आहिनि ऐं अञा ताईं पुल माशाअल्लाह सुठी हालत में आहे, पर थोरी घणी हुनखे रिपेयर जी ज़रूरत आहे। सरकार जी तरफ़ां तवजो जी ज़रूरत आहे जेका अञा ताईं पूरी न थी सघी आहे। हीअ उहा बैराज आहे जेका सिंध धरतीअ जे सिंध जी मारोड़नि लाइ किरंगे जी हदी सम्झी वेंदी आहे। लखी एकड़ ज़ेरे आब कंदड़ हीअ सिंधू दरिया हिन वक़्तु सखर बैराज जो मंज़र तव्हां ॾिसी था सघो। महिरबानी।